रिपड़ी रिपोर्ट नसीर अहमद नारे जो पीपी मिनोरिटी विंग सखर ऐं BAC पारां थरकोल में सिक्योरिटी एहलकारनि पारां तशद्दुद में क़त्ल थी वियल पोरियत दो भील जा कातिल गिरफ्तार न थियण ख़िलाफ़ रिपड़ी प्रेस क्लब ते एहतजाज। ख़बर मूजिब प्रेस क्लब रिपड़ी ते पीपी मिनोरिटी विंग सखर डिवीज़न जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर अजीत कुमार ऐं BAC पाकिस्तान जे मरकज़ी अॻवाननि जी क़यादत ऐं सियासी समाजी बिरादरी जे अॻवाननि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। थरकोल इंतज़ामिया चोरी इल्ज़ाम हेठि आयल पोरियतनि ते तशद्दुद करण बदिरां उन्हनि खे कानून जे हवाले करणो हो। थरकोल जे ख़ानगी सिक्योरिटी गार्ड पोरियतनि ते वहशियाणो तशद्दुद करे पंहिंजी दहशत क़ाइमु करण जो नाकाम मुज़ाहिरो कयो, जंहिं में हिकु इंसान जी जान ज़ाया थी वई। हुननि मुतालबो कयो त पोरियतनि ते तशद्दुद कंदड़ सिक्योरिटी गार्डनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे उन्हनि मथां केस दाख़िल कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो पिणु वधायो वेंदो।